खडड़ के ॻोठ शाहबाद में पुलिस तरफा मंगराड़ बिरादरी के घरन ते चढ़ाई खिलाफ ॻोठाणनि पारां एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौके ते हबीबुल्ला मंगराड़, नसीर मंगराड़ ऐं ॿियनि ॻोठाणनि चयो त पुलिस चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पामाल कंदे घर मथां चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। उन्हनि पुलिस इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पुलिस एहलकारनि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। शाहपुर जानिया में सिंध यूनाइटेड पार्टी नवाब शाह पारां 1 ॾींहं वारी मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइम कई वई। मुफ़्त मेडिकल कैंप में आयल मरीज़नि जो डॉक्टर मुमताज़ फुल मुआइनो करे खेनि मुफ़्त दवाऊं फराहम कयूं। जाम ज़रे यूनिवर्सिटी के रिटायर्ड मुलाज़िमनि पारां यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ मासूम ॿारनि सां गॾी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते शमीर वीसर, हुसैन बख्श वीसर ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदे चयो त सुभाणे खां वाइस चांसलर सेक्रेटरीट आदो मरड़ घणी ताईं बुख हड़ताल करण जो ऐलान कयो वेंदो। रिटायर्ड मुलाज़िमनि जा बक़ाया जात न मिलण, ग्रेजुएटी अलाउंस, शिफ्ट अलाउंस समेत मुख़्तलिफ़ मदनि जूं रिटायर्ड मुलाज़िमनि जूं रहतूं अदा नाहिन कयूं वयूं। डेरोलाल के मुख़्तलिफ़ थाणनि जी हद में हिक ही रात अंदर नामालूम चोर 8 घर ऐं दुकान ॿुहारे आसानी सां फरार थी विया, जंहिं ख़िलाफ़ ॻोठ गाज़ी खान साहूवाल के रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि मूजिब पुलिस जी नाअहली सबबि चोर ऐं धाड़ियल आज़ादी सां इलाइक़े में बदमनी करे रहिया आहिनि। पुलिस जी ख़ामोशी सबबि केतिरनि ई घरनि ऐं दुकाननि मां चोर आसानी सां धाड़ो हणी फरार थी विया। हुननि पुलिस इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त चोरी ऐं फुर ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। खैरपुर शहर में औरत के मामले तां बाअसरनि पारां पीपी काउंसलर ऐं संदसि भाइरनि जे घर मथां हमलो करण खिलाफ औरतुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मसमात रोशन खातून, मसमात खुर्शीदा खातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त नाइच बिरादरी जी नारी फिज़ा और गुलनाज़ नाइच पंहिंजी मर्ज़ी सां यासीन अबड़ो सां शादी के इरादे सां घर मां निकिरी फरार थी वई आहे। मामले जो बी सेक्शन थाणे ते यासीन अबड़ो ऐं ॿियनि खिलाफ केस दाख़िल आहे। पुलिस नाइच दुर जी वंगार वहंदे असांजे वालिद के गिरफ़्तार कंदे असांजे घर मथां हमलो कयो आहे। हुननि एसएसपी खैरपुर, अॻूणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह ऐं ॿियनि इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल कयो वञे।